जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 3 नवंबर 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी छठ तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अॼु हुननि खे पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी हुननि जो सुठो ही रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ही रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अगर कोई नओं कम शुरू करणो हुजे या स्थान परिवर्तन करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। भाग्योदय जो ॾींहुं साबित थींदो। स्वास्थ्य हुननि जो उत्तम ही रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कम शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। त हिसाब किताब में भी अॼु ध्यानु ॾियणो पवंदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु कोई भी माता जे मंदिर में नारियल ऐं मिठाई चाढ़ण सां तव्हांजा सभु विघ्न भगवान दूर कंदा। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई विघ्न या बाधा अचण जी संभावना आहे, त हुननि खे घर मां निकिरण खां पहिरियों ओम श्री गणेशाय नमः 11 दफ़ा चई करे निकिरंदा त भगवान गणेश सभु विघ्न तव्हांजा दूर कंदा। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ही रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अगर बीमारी सताईंदी हुजे त अॼु हुननि जो भी नाश थी वेंदो। त अॼु कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु जो ॾींहुं आनंददायक गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या परिवार में काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मंगल कार्य में सम्मिलित थियण जो अॼु हुननि खे मौक़ो मिली थो सघे। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो। तॾहिं सुखपूर्वक गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान शिव जी उपासना करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ही रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। बाक़ी ॾींहुं तव्हांजो सुठो ही गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी भी हुननि जी इच्छा हूंदी अॼु पूरी थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य हुननि जो उत्तम रहंदो। तॾहिं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। लाल किताब जा उपाय। त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं लाल किताब जा उपाय धन प्राप्ति जे लाइ। त अगर तव्हांखे धन प्राप्ति लाइ उपाय करना हुजनि त नित्य ही तव्हां भगवान शिव ते जल चाढ़ींदा कयो।
भगवान विष्णु ऐं लक्ष्मी जी पंचामृत सां स्नान कराए अभिषेक कंदा कयो। शाम जे टाइम ते यानी संध्या माल घर में मंदिर में ऐं तुलसीअ ते ॾीओ ॿारण तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। पूर्णिमा जे ॾींहुं चंड जी पूजा करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। साण ई साण नित्य तव्हांजे घर में तव्हांखे श्री सूक्त जो ऐं कनक धारक स्तोत्र जो पाठ करणु खपे। अगरि तव्हां पाठ करे नथा सघो त घटि में घटि कोई कैसेट में हलाइणु खपे या यूट्यूब ते ॿुधी करे हुननि जो ध्यानु करणु खपे। त इहे सभु उपाय करण सां धन प्राप्ति अवश्य थींदी आहे। इहो लाल किताब में चयो वियो आहे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे ऋषि जी जो, जेके इंदौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जी शादी में जाम अड़चनूं थियूं अचनि। त ऋषि जी तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ही भगवान गणेश जी पूजा करणु खपे। भगवान गणेश ते हर बुधर ते काई ना काई मिठी शइ साण ई साण केसर जो तिलक भगवान खे अर्पण करणु खपे ऐं पंहिंजी कामना भगवान गणेश खे तव्हां चवंदा अचो त जल्द सां जल्द तव्हांजा कार्य सिद्ध थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजी कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।